दोस्तों आउं आहियां अलीपुर चांडियो। अॼु असां कंबर जे बहितरीन इंसान दोस्त सर रियाज़ हुसैन चांडियो सां मुलाक़ात था कयूं, जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट जे ऑफिस जो इंचार्ज आहे। पंहिंजे ऑफिस जे बारे में सर ॿुधाइजो त कीअं थो कमु हले ऐं तव्हां छा पैगाम ॾियणु चाहींदव। अकबर साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजी ऑफिस आयो ऐं बिल्कुलु बि तव्हां वाक़ुफ़ु आहियो कंबर जी ऑफिस मां। त असांजो पंहिंजे कंबर वासियुनि जे लाइ ऐं इलाइक़े जे तमामु जेके मोज़िज़िन आहिनि, जेके सोशल वर्कर आहिनि ऐं जेके असांजो अमड़ियूं भेणूं पैसा जेके वठंदड़ आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे। त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ऑफिस में जेका बि सर्वे असांजी थी रही आहे उनजी का बि फीस कोन आहे ऐं उहा बिल्कुलु गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां मुफ़्त में आहे। उनजो कंहिं बि एजेंट ॿाहिरियों उन्हनि खे भड़काइनि था, डिवाइस वारा ॿिया टिया जेके बि बाबा तव्हां असांखे पैसा ॾियो त तव्हांजी असां सर्वे करायूं, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। सर्वे बिल्कुलु मुफ़्त में आहे। पंहिंजा कार्ड कंहिंखे बि न ॾियनि, ऑफिस खणी अचनि, ऑफिस मां सर्वे कराइनि ऐं उन सां गॾोगॾु जेके बेफ़ार्म जेके जमो था थियनि ऑफिस में जेको आहे त उन्हनि जी बि का बि फीस कोन आहे, जेको आहे उहा बि बिल्कुलु मुफ़्त में आहे। पहिरियों मैसेज इहो हुयो मुंहिंजो। ॿियो मैसेज इहो आहे त डिजिटल वॉलेट अकाउंट जेको आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खोलणु वञी रही आहे। उन्हनि बेनिफिशरीज़ जा, उन्हनि असांजी माउनि भेणुनि जा जिन खे बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम जा पैसा मिली रहिया आहिनि, उन जे लाइ जेको आहे शराइत आहिनि उहो इहो आहे त जंहिं बि अदी जो जेको कार्ड एक्सपायर थी वियो आहे या जंहिंजी उनजी मुदत जेका आहे पूरी थियण वारी आहे, महीनो 2 महीना या 3 महीना उन में बचा आहिनि, अहिड़ियूं तमामु अदियूं जेको आहे फ़ौरन जेको आहे नादरा वञनि ऐं उते पंहिंजा जेके कार्ड रिन्यू कराइनि, भराए जेको आहे उहे जेको आहे त ठाराइनि। ऐं उन खां बाद में जंहिं औरत खे जेको आहे कार्ड ते 5 सिमूं जेको आहिनि ऑलरेडी जेको आहे निकितल आहिनि, त उहा आदि फ़ौरन जेको आहे पंहिंजूं सिमूं उहे बंदि कराए ऐं सभु नथी कराए त 2 कराए 3 कराए त जेका उनखे सिम ॾिनी वेंदी जेको आहे त सिमुनि जो तइदादु वधीक हूंदो 5 खां, त पोइ उहा आदि रहिजी वेंदी हिन प्रोग्राम में। त महिरबानी करे उहा हाणे खां ई पंहिंजे हिन जो तदारक करे ऐं इहो मैसेज झर झंग ताईं जेको आहे त पहुचायो। उन्हनि तमामु अदियुनि जे लाइ मथे हफ़्ते खां वठी असांजो प्रोग्राम इहो शुरू थियणु वञी रहियो आहे। मां लाज़िम सम्झो एज़ अ जेको आहे असिस्टेंट डायरेक्टर BISP कंबर त इहो मैसेज मां पंहिंजे इलाइक़े वासियुनि खे ॾियां त ऐं उन सिमूं जेके असां ॾींदासीं जेको आहे उहा बि सिर्फ़ु BISP सिम बि BISP ॾींदी, गवर्नमेंट जी सिम आहे, उनजी बि का बि फीस कोन्हे का। मतां जेको आहे त एजेंट माफ़िया या ॿिया तव्हांखे चवनि त सिमूं असां तव्हांखे वठी ॾींदासीं या तव्हां असां सां कॉन्टेक्ट कयो या इहो कंहिं क़िस्म जी कॉन्टेक्ट न कयो कंहिंसां बि। बिल्कुलु प्रोग्राम फ्री आहे असांजे माउ भेणुनि जे लाइ ऐं इन पैगाम ते अमल कयो वञे।